जगन्नाथपुरी जी ॾाढी कहिड़ी सुंदर घटना साध संगत जी। उते जेके पुजारी जी पंडित जी पंडा जेके चवंदा आहिनि उहे जेके भजन कंदा आहिनि भक्ति कंदा आहिनि त उते भगवान सां ॾाढो प्रेम कंदा आहिनि जेके उतां जा पुजारी आहिनि। वैसे त हर भक्त भगवान सां ॾाढो प्रेम कंदो आहे। काफ़ी समय पहिरियों जी ॻाल्हि आहे, असांजे भारत देश जा ॾाढा महान आचार्य थिया आहिनि रामानुजाचार्य महाराज, ॾाढा महान प्रभु जा भक्त, दक्षिण भारत जा उहे संत महान। उहे हिकु बार जगन्नाथपुरी विया भगवान जो दर्शन करण जे लाइ। उन्हनि सां गॾु उन्हनि जा वधीक न लॻभॻि 1000 शिष्य गॾु हूंदा हुया। चओ हरे राम, वधीक न भाई, 100 में न, 1000 में शिष्य गॾु हलंदा। चओ राम। पंहिंजे शिष्यनि सां गॾु विया, जगन्नाथपुरी दर्शन कयूं त ॾिठूं त हाल हवाल ॾाढो दुखी थी विया। हाल ॾिठूं कि भाई तव्हांजा पुजारी वधीक कोई नियम पालन कनि कोन था, कोई कीअं बि वेठो आहे, कोई पाण अशुद्ध लॻल पियो आहे, भगवान खे वञी स्पर्श थो करे, पाण शुद्ध थियो न आहे, हलियो आहे भगवान खे स्नान कराइण जे लाइ, पाण कोई भजन भाव करे कोन थो, भगवान खे भोग थो लॻाए, आरती थो हलाए। त ॾाढो नाराज थिया। ऐं ॾाढा महान आचार्य, उहे नियम संयम सां हलण वारा रामानुजाचार्य महाराज, उन्हनि ॾिठो त सभिनी जी मीटिंग विहारियूं भाई, सभा लॻी, जेके बि वॾा वॾा उते पुजारी पंडा पूजा कंदा सभिनीनि खे घुरायूं, सभिनीनि खे डांट लॻायूं। चयूं भैया तव्हांखे भजन पूजा वूजा कुझु करणु अचे कोन थी, नियम तव्हां पालन कयो कोन था, सेवा छॾे ॾियो। चओ हरे राम। हो त वॾा आचार्य हुया, सभिनी उन्हनि जी ॻाल्हि सम्झी मनी, ॾाढो नाराज थिया। चयूं सेवा छॾियो भाई, असांजा जेके शिष्य गॾा आहिनि अॼु खां उहे ई सेवा कंदा। सभु दुखी थी विया कि अरे भगवान जी मस मस सेवा मिली, उहो सेवा बि खसिजी वई। चओ हरे राम। ऐं दुखी थियणो बि खपे। कंहिंजो अगरि कई सालनि खां नियम हुजे भक्ति जो, सेवा जो, नितनेम जो, अगरि के ॾींहुं छॾिजी वञे त भाई दुख बि थियणो खपे। सभु पंडा जेके हुया दुखी थिया। रामानुजाचार्य महाराज उन्हनि सभिनि खे कढी छॾियो। चयो वञो भाई पंहिंजे घर वियो, हिते पूजा हाणे चङी तरह हलंदी, ढंग सां हलंदी, नियम सां हलंदी। हाणे त सभु मंत्रोच्चारण थियण लॻा, नियम सां भगवान खे समय सां भोग लॻण लॻो, समय सां आरती थियण लॻी, सभु समय सां थियण लॻो। पहिरियों समय जो ध्यानु न ॾींदा हुआ भाई। चओ हरे राम। पहिरियों जीअं प्रभुअ जी मर्जी, हाणे त सभु नियम सां थियण लॻो, सभु नियम कानून लागू थी विया। पुजारी जेके हुया उहे वीचारा रोअण लॻा कि असांजी सेवा छॾिजी वई। रोज जगन्नाथ भगवान जे मंदिर जे ॿाहिरि अची रोअनि। भगवान खे बि ॾिसो, भगवान जी बि लीला कॾहिं सम्झ में न ईंदी आहे, भगवान बि दुखी थिया। चओ हरे राम। भगवान जो जेको श्री विग्रह हूंदो आहे न, उहो भगवान जो दुबलो पतलो थियण लॻो। सची घटना। चओ हरे राम। 4 ॾींहं असांखे ई मज़ो न अचे, हा, पोइ माण्हू पुछंदा आहिनि न छा थियो, तबियत त ठीकु अथई भाई? हा, दुबलाइजी वियो आहे, पतलो थी वियो आहे। चओ हरे राम। भगवान खे बि मज़ो न अचे। तॾहिं सेवकनि ॿुधायो कि साईं महाराज भगवान जो जेको श्री विग्रह आहे उहो पतलो थो थींदो वञे, भगवान लॻे थो ख़ुशि न आहिनि, भगवान दुखी था लॻनि। महाराज आया, हथ जोड़े भगवान खे प्रणाम कयो। चयो हा प्रभु ॿुधायो, कोई तकलीफ़ आहे? सभु त बढ़िया थो हले। भगवान उन्हनि खे आवाज़ ॾिनी, चवनि था हा बाबा जी सभु ठीकु आहे, मंत्रोच्चारण बि तव्हां बढ़िया था कयो, तव्हांजा सेवक सभु शुद्धता था रखनि, सभु बढ़िया आहे, पर पोइ बि उहो आनंद न आहे जेको मुंहिंजे भक्तनि में हुयो। चओ हरे राम। उहो भाव हिननि जे अंदरि न आहे जेको जेके मोटा थुल्ला पुजारी सभु ईंदा नचंदा ॻाईंदा ईंदा, हरि बोल चवंदा, जय जगन्नाथ चई अची मूंखे उथारींदा। उहो भाव न हिननि में कोन्हे। हिननि में ॾाढी मर्यादा आहे, पर न उहो प्रेम न आयो आहे। चओ हरे राम। रामानुजाचार्य महाराज भगवान ते बि गुस्सो कयो। अहिड़ा आचार्य बि थींदा आहिनि, अहिड़ा भक्त बि थींदा आहिनि। ॾिसो भक्तनि जे साम्हूं भगवान जी बि न हलंदी आहे। भगवान खे चवण लॻा वाह, हे त तव्हांजी एॾी ज़बरदस्त पूजा करे रहिया आहिनि, वीचारा हो छा पिया कनि, ढंग सां तव्हांखे भोग बि न लॻाइनि, स्नान बि न कराइनि, पूजा अर्चन बि न कनि, हेड़े प्यार सां तव्हांखे कनि था, तव्हांखे तरस नथो अचे हिननि जे मथां? अहिड़ी पूजा अर्चन त वैकुंठ में थींदी आहे, ॿियो धरती ते त असां काथे ॾिठी न आहे। अहिड़ा वेद उच्चारण थियनि तव्हांजी पूजा में, हेॾे भाव सां कनि था, चुपचाप स्वीकार कयो।
अगर तव्हांखे एडजस्ट नथो थिए भगवान खे था चवनि त कुझु ॾींहं ॾिसो ॿिया बि मतां तव्हांखे वणे, पहिरियों ई निर्णय न खणो। चओ हरे राम। भगवान चुप थी विया। हाणे हिकिड़ा भक्त ई थींदा आहिनि जेके भगवान खे बि चुप कराए सघनि, न त कंहिंखे माईअ जे लाल खे ताक़त कोन्हे भगवान खे कोई चुप कराए सघे भाई। भगवान चुप थी विया कि ठीकु आहे, जीअं भक्त जी रजा। कुझु ॾींहं ॿिया गुज़रिया। चओ हरे राम। और भक्त जेके हुया जगन्नाथ जा उहे सभु रोअण लॻा, छो जो ॾींहं ॾींहं जीअं गुज़रनि उन्हनि खे सेवा न मिले, भक्ति न मिले, त उन्हनि जो रोअण वधी वञे। प्रभु माफ़ कयो, अगर काई गलती भी थी विया त असां ध्यानु ॾींदासीं, असांखे वापसि उहो सेवा मिले। पर रामानुजाचार्य महाराज के सेवा ई न ॾियनि, वो अंदर ही न अचण ॾियनि उन्हनि खे कि तव्हां शुद्धता न रखी, एॾा साल भगवान जी ईअं ई भक्ति कई अथव, वञो भाई तव्हांखे सेवा न मिलंदी। भगवान खे हिकिड़ी सभिनीनि रोई करे प्रार्थना कई। भगवान चयो भाई मां छा कयां, वो भक्त भी मुंहिंजो आहे, तव्हां भी मुंहिंजा आहियो, हो भी ॾाढा महान आचार्य आहिनि, संत आहिनि, उन्हनि भी ॾाढी तपस्या कई आहे, उन्हनि खे भी मां नथो छॾे सघां, पर तव्हांखे भी नथो छॾे सघां। प्रभु तव्हांखे ई रस्तो कढणो पवंदो, छा कजे तव्हां ई ॾिसो। तॾहिं भगवान ॾिसो कहिड़ी लीला कई। गरुड़ जीअ खे सॾु कयो भगवान अधु राति जो, चयो वञो ॾिसो छा था कनि सभु इहे जेके आचार्य वेठा आहिनि, वॾा वॾा पंडित, कि महाराज हिते जगन्नाथ मंदिर में सभु सुम्ही पिया आहिनि, कि रातो राति इन्हनि खे गायब कयो हितां। चओ हरे राम। प्रभु काॾे वठी वञा, कि जातो आया आहिनि ओॾे वठी वञनि। दक्षिण भारत में रंगम स्थान आहे भगवान जो, ओॾे पहुचायो। भगवान चवनि था रातो राति कंहिंखे ख़बर ई न पए। गरुड़ जी महाराज भी अहिड़ी हवा हलाई, पंहिंजे पंखनि में सभिनीनि खे लपेटो, जेके सभु सुम्ही पिया उथिया त काथे सिधो दक्षिण भारत भगवान जी रंगम मंदिर में सिधो। सुबुह थी सभु ॾिसण लॻा, भाई अरे राति जो सुम्हिया त ॿिए जॻह ते हुयासीं, सुबुह ॿिए जॻह ते थी आहे। चओ हरे राम। सेवक उथिया, चई अरे भगवान जगन्नाथ गायब थी विया, गोल गोल भगवान जेके हुया कारा कारा, हे त असांजा उहे भगवान अची विया जंहिंजी असां भक्ति कंदा हुयासीं, हे काॾे अची विया आहियूं भाई। तॾहिं तुरंत वञी करे रामानुजाचार्य महाराज खे उथारियो उन्हनि, कि साईं उथो गड़बड़ थी वई आहे। अरे छा थियो भाई, चई ॾिसो त सही। रामानुजाचार्य महाराज उथिया त मुस्कुराइण लॻा, भगवान खे ॾिसी चवण लॻा वाह प्रभु वाह, असां तव्हांजी ॻाल्हि न मञियासीं त रातो राति गायब करे छॾियो असांखे। हाँ, असां समझी वियासीं कि तव्हांखे नियम कानून ओतिरा पसंदि नथा अचनि जेको भक्त जो सरल भाव पसंदि थो अचे। चओ हरे राम। ऐं हिते भक्त जगन्नाथ में उथिया, हिकिड़ो कोई भक्त आयो, उन ख़बर ॾिनी, चई अरे सभु पुजारी गायब अथव भाई, हिकु बि नथो नज़र अचे। चई आचार्य त हूंदा, चई उहे बि गायब आहिनि, हलो हलो वरी हली अचो भाई। वरी उहो पंहिंजी अवस्था में नचंदा ॻाईंदा हरि बोल चवंदे, जय जगन्नाथ चवंदे वरी अंदर आया, वरी उन्हनि भगवान जी भक्ति शुरू कई। चओ हरे राम। भगवान केवल भाव ॾिसंदा आहिनि, केवल भाव। पर हा इहा ॻाल्हि ज़रूरी आहे कि असांखे सावधानी हुजे, सावधानी ॾाढी ज़रूरी आहे भगवान जी भक्ति में। और इन कथा सां ये भी ॻाल्हि समझ में थी अचे कि भाई केवल अगर नियम कानून हूंदा, भाव न हूंदो, त भगवान पंहिंजे भक्त जी जॻह भी फिक्स न कंदा आहिनि। चओ हरे राम। ऐं अगर भाव अची वियो त उन जी जॻह हमेशा भगवान जे हृदय में फिक्स थी वेंदी आहे, भगवान उन जे बिना न रही सघंदा आहिनि। चओ हरे राम। भाव ग्राही जनार्दन, भाव हुजे भाई असांजो। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण।